विकास साहित्य अकेडमी एंड सिंधी समाज कच्छ तव्हांजो दिल्ली स्वागत थी करे सभिनी जो दिल सां स्वागत है। हिन मंच ते तव्हां आया गॾु करे आया सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां हिते गॾिजा आहियूं आज़ादी जो अमृत महोत्सव मल्हाइण लाइ। भारत की आज़ादी के 75 साल पूरा थिया त उन में असां भारतवासी साल खां मथे आज़ादी जो अमृत महोत्सव मल्हायूं पिया ऐं मुंहिंजे ध्यान सां ही मुंहिंजी संस्था असांजी संस्था तव्हांखे ध्यानु हुजे की मां ॿुधायां थी की 3rd टाइम ये आज़ादी जो अमृत महोत्सव मल्हायूं पिया। हिकु दफ़ो हिन हॉल में मल्हायोसीं पाण कविता मुंहिंजो रखियोसीं एंड सेकेंड लर्नर्स एकेडमी स्कूल में गुजरात साहित्य अकेडमी पारां उहो 23 मार्च आहे थी एंड दिस इज 3rd। त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे की असां इहो टियों दफ़ो आज़ादी जो महोत्सव मल्हायूं पिया। मां 2 मिंट खाली वञणु चाहींदसि पोइ मां स्वागत आहे। अॻियां अची ना हिते तव्हांजी सीट न उनजी सीट तव्हां हुते अचो भले पंहिंजी चेयर कान था Yes, इहो सभिनी सीनियर सिटीजन्स सां रिक्वेस्ट या मत जोड़े घुरूं ताकि असां बि अहिड़ा इन पोस्ट ते पहुचूं सीनियर सिटीजन्स जी लिस्ट में पहुचूं ऐं शेवा सिंधियत लाइ शेवा न पिया कनि। हिन एज में बि डुकी करे कमु कनि पिया। सिंधियत लाइ प्यार आहे उहो त असां मां उहो चवंदसि हथ जोड़े कि आशीर्वाद ॾिजो कि असां बि इन एज ताईं पंहिंजो दिलि जान सां कमु कंदा रहूं। आशीर्वाद आज़ादी जो अमृत महोत्सव देशभक्ति ऐं
क़ुर्बानीअ जो जज़्बो जगाइण लाइ घणेई संस्थाऊं तमामु सुहिणा सुठा कार्यक्रम कनि। इन सिलसिले में अॼु असांजी संस्था आज़ादी जो अमृत महोत्सव विषय ते हिकु ॾींहं ते सेमिनार जो आयोजन करायो वियो। त मां शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजा सिंधी साहित्य अकेडमी जी ऐं सिंधी समाज कच्छ गॾिजी करे इस सेमिनार जो आयोजन कयो आहे। सिंध जी सोनेरी तस्वीर हिकु गुज़िरियल वक़्त जी यादि असांजी ज़मीन ते पंहिंजा पेर रखण खां पोइ जेके कष्ट सिंधियुनि सठा उन जी बि हिकु वॾी दास्तान आहे। सफ़र जी शुरूआति हिंद जे अलॻि अलॻि हिसनि में कैंपियुनि खां थी। घणे महांगे सिंधी अजमेर, मुंबई, अहमदाबाद ऐं दिल्ली में वसण जी कोशिशि करे रहिया हुआ। उन वक़्तु हिंद जा माण्हू सिंधियुनि सां ॿारनि जहिड़ो व्यवहार कंदा हुआ। सिंधी हर तकलीफ़ जो सामनो करे अॻिते वधंदा विया। सिंधी क़ौम खे सरकार खां कुझु मदद मिलणु शुरू थी। सिंध में छॾे आयल ज़मीनूं जाइदादुनि जे एवज़ खेनि क्लेम ज़रिए कुझु सहारो मिलियो। गुज़िरियल 75 सालनि में सिंधी जातीअ पंहिंजी महिनत ऐं हिमत सां हर क्षेत्र में अॻियां वधी ऐं कामयाबी हासिल कई आहे। अॼु जे दौर में नई टहीअ खे घणो कुझु हथतेरीअ ते मिली रहियो आहे। हिकु शाहूकार तबिको पंहिंजे ॿारनि खे ऐश अशरत ॾेई वॾी भुल करे रहियो आहे। असांजी महिनत ऐं पुरुषार्थ जो वरसो वेस्टर्न कल्चर जी चकाचौंध जे साए में गुम थी रही आहे। असांजी सिंधू संस्कृति खे बरक़रार रखण जो ज़िम्मो हर सिंधीअ जो आहे। अंत में मां एतिरो चवणु चाहींदसि कि भारत जी आज़ादीअ लाइ घणेई सिंधियुनि पंहिंजा योगदान ऐं बलिदान ॾिना आहिनि, जंहिंजो तमामु थोरनि फ्रीडम फाइटर्स जो इतिहास जे पन्ननि में नालो आहे। अहिड़ा घणेई लिकल योद्धा आहिनि जिन मां कुझु असांजे कच्छ जा बि आहिनि, पर अफ़सोस उन्हनि जो किथे बि ज़िक्र कोन्हे। भारत जे विरहाङे जो सभिनी खां वधीक खामियाज़ो असांजे सिंधी जातीअ खे मिलियो आहे। त उहो बचाए रखणु, सिंधी वरसो सिंधी ॿोली बचाए रखणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। उहो फ़र्ज़ु निभाईंदा। जय झूलेलाल, जय सिंध। दोस्तों, सिंधी समाज कच्छ जी नींड ते तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अॼु हिते आया आहियो, मूंखे निहायत ख़ुशी थी रही आहे। आज़ादीअ जो अमृत महोत्सव हली रहियो आहे। उन ई सिलसिले में अॼु जो ही सेमिनार, अॼु जो ही प्रोग्राम गुजरात सिंधी साहित्य अकेडमी ऐं सिंधी समाज कच्छ जे गॾियल सहकार सां करे रहिया आहियूं। हिन प्रोग्राम जा बुनियादी तौर 3 हिस्सा आहिनि। पहिरियों हिस्सो आहे असांजा मुख्य महिमान आदिपुर गांधीधाम जूं अहम शख़्सियतूं, जिन आदिपुर गांधीधाम के निर्माण में सिंधी समाज के लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी संस्कृतिअ जे लाइ राज्य को उन खां पोइ बि आज़ादीअ में सिंध जो अहम योगदान रहियो। महात्मा गांधी जी रहनुमाईअ हेठि घणेई आंदोलन हलिया। उन में सिंधियुनि बहिरो वरितो हो ऐं लॻभॻि 3000 सिंधी जेल भी विया हुआ ऐं सिंध में 6 शहीद भी थिया हुआ। वॾी दुख जी ॻाल्हि आहे त आज़ादीअ असांखे पार्टीशन ॾिनी। आज़ादीअ खां ठीक पोइ विरहाङो मिलियो असांखे। उन जे करे असांजी सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति, सिंधी साहित्य ते वॾो असरु पियो। असांजी नई टहीअ ते बि इन जो वॾो असरु पियो ऐं उन्हनि अलॻि अलॻि विषयनि ते असांजा जेके अॼु लेखक आहिनि, अदीब आहिनि, पंहिंजा पंहिंजा मक़ाला पेश कंदा ऐं उन ते रोशनी विझंदा। त मां हिकु दफ़ो वरी हिते आयल सभिनी मुख्य महिमाननि जो, मंच ते वेठल सभिनी जेके असांजे सिंधी समाज जा घणो कुझु असांजे शहर खे, असांजी संस्कृति खे, असांजी संस्थाउनि खे ॾेई रहिया आहिनि, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जो स्वागत थो कयां। हिते वेठल मुंहिंजे सभिनी दोस्तनि जो ऐं अदीबनि जो जेके अॼु जा सदर आहिनि, पहिरें सेशन जा सदर आहिनि असांजा दादा लाल मूलचंदानी, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। कलादर मुतवा साहब असांजो सेकेंड सेशन
जी अध्यक्षता कंदा उन्हनि जा मां लख थोरा थो मञा ऐं सॼे प्रोग्राम जो लेखो जेको जंहिंजे मथां भार आहे उहो आहे श्री कमल निहालाणीअ जे मथां त हर दिल अज़ीज़ कमल निहालाणीअ जो बि मां तहे दिलि सां स्वागत थो कयां कि जीअं मूं ॿुधायो त असांजे अॼु जे प्रोग्राम जो पहिरियों हिसो जेको आहे उहो आदिपुर गांधीधाम में घणेई कम कंदड़ ऐं हमेशह अॻियां रहंदड़ असांजे महिमाननि जो क़दुरु करण जो आहे त मां शुरू करणु चाहींदुसि। सभिनी खां पहिरियों असांजा अॼु जा जेके मुख्य महिमान आहिनि डॉक्टर कुंदन गोलाणी, वॾा नाम वारा ऐं हर दम हर वक़्तु तयारु रहंदा आहिनि। उन्हनि जे स्वागत जे लाइ मां वेनती कंदुसि श्री कमल निहालाणी जी खे त अॻियां अचनि उन्हनि जो स्वागत। असांजे विच में घणनि ई संस्थाउनि सां जुड़ियल ऐं हमेशह समाज जे लाइ कमु कंदड़ अहिड़ा श्री कमलेश मायदासाणी असांजे विच में आहिनि त मां जयंती ठक्कर जी खे अर्ज़ु कंदुसि त उन्हनि जो सन्मान कनि। महिरबानी दोस्तों, हिन तरह जा सेमिनार ई असांखे हिमथाईंदा आहिनि, असांजे युवा लेखकनि खे हिमथाईंदा आहिनि त असां अॻियां अचूं ऐं पंहिंजे समाज जे लाइ, पंहिंजी सिंधी जातीअ जे लाइ कुझु कमु कयूं। त अॻियां वधंदे असांजे विच में श्री अशोक तलरेजा जी आहिनि। उन्हनि जे सन्मान जे लाइ मां वेनती कंदुसि असांजे प्यारे दोस्त कलाकार मुज़वा खे त मंच ते अचनि ऐं महिरबानी करे अशोक तलरेजा जी जो सन्मान कनि। अॼु दोस्तों असां जिन भी शख्सियतुनि जो क़दुरु करे रहिया आहियूं उहे हर शख़्स पंहिंजी फील्ड में तमामु सुठो कमु करे रहियो आहे। त अहिड़ा ई असांजे विच में असांजा दोस्त श्री ललित दलवाणी जी आहिनि जिन घणो ई आदिपुर गांधीधाम जे लाइ कमु कयो आहे। त मां विनती कंदुसि ओकेश खत्री सर खे त महिरबानी करे अॻियां अचनि ऐं असांजे भाउ ललित दलवाणी जो सन्मान कनि। दोस्तों, श्री महादेव राजानी बि आदिपुर गांधीधाम जे लाइ हिकु गरू नालो आहे। ख़ासि करे जॾहिं उन्हनि जो आवाज़ु असां
माइक ते ॿुधंदा आहियूं कंहिं बि प्रोग्राम में त असांखे फ़ख़्रु थींदो आहे त हिकु शानदार आवाज़ जो मालिक ऐं गॾु गॾु घणा ई कम कंदड़ असांजे आदिपुर शहर में गांधीधाम शहर में समाज जे लाइ कमु करे रहियो आहे त मां वेनती कंदुसि मुकेश तिलोकाणी खे त महिरबानी करे अॻियां अचनि ऐं असांजे भाउ असांजे दोस्त श्री महादेव राजानी जो सन्मान कनि। दोस्तों, घणी संस्थाऊं आहिनि, घणी अहिड़ा कार्यकर्ता आहिनि जिनखे कमु करण जी लगन आहे, पर उन्हनि खे हिमथाइण जे लाइ हिकिड़ो सपोर्ट खपंदो आहे, हिकु हिमत अफ़जाई खपंदी आहे। त अहिड़ी हिमत अफ़जाई हमेशह ॾियण वारा असांजे विच में हींअर मौजूदु आहिनि श्री राजेंद्र कृपलानी जी। त मां वेनती कंदुसि संगीता खिलवाणीअ खे त अॻियां अचनि ऐं महिरबानी करे श्री राजेंद्र कृपलानीअ जो सन्मान कनि। दोस्तों, हिकु ॿी अॼु शुभ मौक़े ते असां सभु गॾिजा आहियूं ऐं वेलकम स्पीच बि लॻभॻि थी वई आहे। मुंहिंजे हिसे जो कमु पूरो थी चुको आहे, पर हिकु ॿी ॼाण ॾियणु मुंहिंजे ख़्याल सां सभिनी खे ख़बर त हूंदी, पर वेझराई में ई हीअं सेंट्रल साहित्य अकेडमी तरफ़ां युवा पुरस्कार 2022 जी घोषणा कई वई ऐं मूंखे ॿुधाईंदे घणी ख़ुशी थी थिए त असांजे आदिपुर जी युवा लेखिका जेका अॼु असांजे विच में हीअं हाज़िर थी आहे, मां 2 मिंट उन्हनि खे चवंदुसि त उहे अॻियां अचनि। हीना अचनि जी आदिपुर जो नालो रोशन कयो आहे ऐं हिन साल जो यानी 2022 जो सेंट्रल अकेडमीअ जो जेको युवा पुरस्कार आहे उहो असांजी भेण हीना खे अनाउंस किया है ऐं इहा असांजे शहर जे लाइ तमामु घणी ख़ुशी आहे। सिंधी समाज पर सभी के तरफा हीना संदस परिवार के खूब खूब बधाई। मेहरबानी। गुजरात सिंधी साहित्य अकेडमी सिंधी समाज कच्छ के गॾियल सहकार से अॼु जो भी प्रोग्राम थी रहियो आहे। मूंखे पूरी उम्मीद आहे त तव्हां उन जो लुत्फ़ वठंदा ऐं असां जेके असांजा अदीब आहिनि अॼु सेकेंड सेशन में यानी लंच खां पोइ जेके पेपर पढ़ंदा उन्हनि खे बि मां वाधायूं थो ॾियां, उन्हनि जो स्वागत थो करियां ऐं उहे असांखे घणो कुझु ॼाण ॾींदा असांजे स्वतंत्रता संग्रामियुनि या असांजी सिंधियुनि कहिड़ो अहम योगदान ॾिनो। इन ते अलॻि अलॻि मसाला पेश करे असांखे घणी ॼाण मिलंदी। इन ई उमेद सां मां हाणे अॻियां जी कार्यवाही जे लाइ असांजे प्यारे श्री कमल न्याहरानी खे वेनती कंदुसि त अचनि ऐं अॻी कार्यवाही पाण संभालनि। महिरबानी। माण्हू मिड़े न सुहिणा पखी मिड़े न हंज कंहिं माण्हू मंझि अचे गुल बहार। अॼु इहा उती जेका आहे सा हिते बिल्कुलु मुफ़ीद आहे, छाकाणि जो
गुजरात सिंधी साहित्य अकादमी ऐं सिंधी समाज कच्छ गॾिजी करे जेके गहरे समुंड मां जेके मोती चूंडिया आहिनि, जेके हीरा जवाहरात तव्हांजे शहर मां ॻोल्हिया आहिनि, उहे ई आहिनि जिन मां तव्हांखे बहार जी ख़ुशबू ईंदी, जिन जे दर्शन करण सां ई असांजो मन जेको आहे सो प्रफुल्लित थी थो वञे थो, बाग बाग थी थो वञे। मां उन्हनि सभिनी जा नाला वठां, सभिनी जा तकड़ो ॾिंदुसि, बारे वटि समर्थंदुसि, हुनजे बारे में थोरो तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुसि, पर तव्हांजो ताड़ियुनि जो फेको जेको आहे सो चालू रहणु खपे। उन्हनि खे अॼु असां हिकु मेमेंटो ऐं शाल ऐं थोरी प्रसादी सां उन्हनि जो असां सन्मान करण था चाहियूं। स्वागत आहे, सन्मान आहे। सन्मान में असां जेको मेमेंटो ॾियण वारा आहियूं, उनजी जिस्ट जेका आहे समाज में थोरी तव्हांखे ॿुधायां। घणी लंबी ॻाल्हि आहे। सिंधियत जो शान, जिन शख़्स जिन सिंधियत जे वाधारे लाइ जीवन भर पंहिंजो योगदान ॾिनो आहे, उन्हनि वॾड़नि नागरिकनि जो सम्मान करण लाइ ऐं आभार व्यक्त करण लाइ ही मेमेंटो असां अर्पित कयूं। इहा मेमेंटो ते लिखणी आहे जेका सिंधी समाज कच्छ ऐं सिंधु संस्कृति ट्रस्ट ऐं सिंधी साहित्य कला संघ टिनी जे सहयोग सां ही मेमेंटो तयारु कयो वियो आहे। त सभ खां पहिरीं, हालांकि उहे आया कान्हनि, श्री कन्हैयालाल केवलरामाणी गैर हाज़िरी में मां उन्हनि जे बारे में थोरी सुञाणप ॾिए थी। मां आहियां नंढो माण्हू, अॼु जा जेके बि सीनियर सिटीज़न्स आयल आहिनि उन्हनि जी मां भावुकत ॾियां, उन्हनि जी जेको तारीफ़ में का ग़लती थियण जी पूरी गुंजाइश आहे। थोरो नर्वस बि आहियां हिन मामले में मां, इन करे मां पहिरीं माफ़ी वठी थो छॾियां हिननि वॾड़नि खां। जेकॾहिं का थोरी घटिताई थी वञे त पंहिंजो ॿार सम्झी मूंखे माफ़ु कंदा। उन्हनि जी गैरहाज़िरी में कयां थो, पर उन में कोई बि करेक्शन करे सघे थो। हा, दादा पाण भली न आहे, पर उन्हनि में आवाज़, मिठड़ो आवाज़ मोकिलियो असांखे, असां उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। त पहिरीं मां उन्हनि जी थोरे में वाक़िफ़ ॾेई छॾियां। 1938 28 अप्रैल ते जनम खैरपुर में सिंध विरामीअ में हिननि जो कुटुंब राजस्थान जे किशनगढ़ पहुतो ऐं उन बैदि अजमेर आया, जिते हिननि मैट्रिक जो इम्तिहान पास कयो। बस उन बैदि इहे चए त शुरू थी वई ज़िंदगी जे आॾनि फिरनि रस्तनि ते रोज़गार जी शुरू। 5 साल हिनखे मुंहिंजी नौकरी कयूं ऐं पोइ गांधीधाम अचणु थियो। जीअं ॿिया सिंधी आया, उन्हनि खे ख़बर पई त भाई प्रताप जेको आहे नगर वसाए रहियो आहे, त हुननि जे कंहिं सॼण उन्हनि खे सॾु ॾिनो भई अची वञो हिते रोज़गार जा मौक़ा बि आहिनि। हिते बि हिननि अवल मैकेंसी कंपनी SRC ऐं KPT में नौकरी साईं पंहिंजो जीवन सफ़र शुरू कयो। KPT मां 23 सालनि जी नौकरी बैदि रिटायर थी 1988 में जयसू शिपिंग कंपनी की शुरूआत कई ऐं देश विदेश में खूब नालो ऐं नाणो कमायो। चाहे केतिरो नाणो कमायो हुओ, पर हमेशह ज़मीन सां जुड़ियल रहिया। अनेक सामाजिक, धार्मिक ऐं तइलीमी संस्थाउनि सां जुड़िया ऐं उन्हनि जी हर ज़रूरत लाइ पंहिंजो दिलि ऐं खीसो हमेशह खुलियल रहियो। अॼु बि झूलेलाल जी महिर सां इहो ई सिलसिलो चालू आहे। सिंधी भाषा ऐं संस्कृति लाइ ख़ासि प्यार ऐं उन्हनि खे मान आहे। सिंधियत जे लाइ साधु संतनि ऐं कलाकारनि जी महिमानबाज़ी करे चुका आहिनि। हिन जे सामाजिक कार्यक्रम जी फ़हरिस्त ॾाढी लंबी आहे। जेकॾहिं उन ते हिकिड़ो सां सेमिनार कजे त शायदि थोरो पवंदो। ऐं मां इहो बि चवंदुसि त हिननि जो इंटरव्यू वठी करे, वीडियोग्राफी करे ऐं उन्हनि खे डॉक्यूमेंटेशन उन्हनि जी करणु खपे। ऐं मूंखे अफ़सोस बि आहे त दादा कन्हैयालाल केवलरामाणी जिन संघर्षनि खां पोइ बि सिंधियत जे लाइ जेको कुझु कमु कयो आहे, जेतिरो कमु कयो आहे, उनजी जेतिरी क़दुरु शनासी असांखे सिंध गालिकामा जी कोन्हे त ठीकु आहे, पर सॼे देश में जेतिरी उनजी क़दुरु शनासी थियणु खपे ओतिरी थी नाहे। इहो मूंखे वरी अफ़सोस सां ॿुधणो पवे। मां त जेका चवंदुसि धंधनि में जेको आहे सो घटि वधाई थींदो रहंदो आहे। उनखे जेकॾहिं असां पासे रखूं त उनजी
त घटि में घटि पद्मश्री के अवार्ड जे लाइ त हू लाइक़ ठही पर असां सिंधियुनि में टे उहो मां जेको चयो न कदुर शनासी जंहिंजे खंड कयो आहे ही नाहे बहरहाल असां उमेद कंदासीं त उहो वॾी ख़बर जा माणी उन्हनि पंहिंजो आवाज़ जेको मोकिलियो आहे ऑडियो फाइल उन्हनि जा ॿ अखर आशीर्वाद जा तव्हांखे ॿुधाइणु चाहींदासीं वक़्त जी घणी कमी आहे इन करे टेक्नोलॉजी जा सुख ऐं तकलीफ़ूं आहिनि सिंधी समाज की दावत कबूल करे आयल भावर ऐं भेनरूं करे घराए आपे आप मान करके कुछ नाई आ पहलो मां शुक्राना मञां थो मालिक जा जंहिं जी फंक्शन की स्वीकृति ॾिनी आहे मां शुक्रगुज़ार आहियां गुजरात राज्य सिंधी राज्य एकेडमी ऐं ॿियो सभिनी आयल महिमान जो स्वागत कयां असांजे ग्रंथ में चयल आहे त हुकुमी अंदरि सभु को ॿाहिरि कबो उन प्रभुअ जे हुकुम सां ई सभु कुझु थींदो आहे ऐं उहो ई करण वारो उहो ई आहे करण असां त सभु करण वारा आहियूं मगर जो उनजो हुकुम न हुजे त न करे सघंदा आहियूं मौक़ो जेको आहे सो आहे सिंधी लेखकनि ऐं ॾाढा माण्हुनि जो शुक्राना मञण जो जंहिं असांजे समाज जे साहित्य के कयो आहे पंहिंजे ख़्यालनि सां ऐं पंहिंजे राजपूतनि सां साहित्य खे भरपूर भरियो आहे ऐं उन में उन्हनि जो योगदान जेको आहे उन जो कदुर त छा कंदासीं कदुर त उहो मालिक करे पर दुनियादारीअ में असां उन्हनि जो कदुर करण जे लाइ फंक्शन कयो आहे सभिनी जो त इन में न करे सघंदासीं पर
ॿिए तरह करे सभिनी जो असां हाईलाइट कंदासीं। मां दिलि सां धन्यवाद ॾींदसि दादा खे हिन उमिरि में बि दादा हेॾो यानी ॻाल्हाए विया पंहिंजी कंडीशन तबियत दादा जी ठीक कोन्हे त उन हिसाब सां बि एतिरो ॻाल्हाए विया त मां शुक्रगुज़ार आहियां दादा जी। सागर सी चंदाणी हाणे लॻभॻि जेके बि हिते आयल आहिनि उन मां कोई बि कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। तव्हांजे शहर जा आहिनि, तव्हां सभिनी खे ॾाढो चङी तरह सुञाणो, शायदि मां एतिरो कोन सुञाणंदो हुजे त तव्हां सभु सुञाणंदा हूंदो डेफिनेटली। पर उन बावजूद बि जेका की दस्तूरी कार्रवाई थींदी आहे, फॉर्मेलिटी जेका थींदी आहे उहो उन जे बारे में थोरो कुझु त ॿुधाइणो ई आहे त मां उहो ज़रूरु पंहिंजी जवाबदारी पूरी कंदुसि, कुझु न कुझु ज़रूरु कंदुसि। त इन्हनि जो स्वागत करण जे लाइ मां सर ॾींदुसि श्री प्रकाश मायदासाणी खे त उहे इन्हनि खे मेमेंटो शाल ऐं प्रसाद सां नवाज़ीन। दादा साजन ज्ञानचंदाणी यानी सी पी ज्ञानचंदाणी ॻाल्हि साॻी आहे, मथां पोइ साजन वाजन जो को सम्झंदा वञो। हिननि जो जनम 20 जून 1946 थारूशाह नवाबशाह में थियो। तैलीम बीकॉम इंटर साइंस, नौकरी रिटायर्ड प्रिंसिपल डॉक्टर CG हाई स्कूल गांधीधाम। प्रवृत्ति की ॻाल्हि कयूं त कच्छ जिला स्काउट कमिश्नर, व्यवस्थापक सिंधी कच्छी टेलीविजन गांधीधाम, प्रमुख सिंधी साहित्य कला संगम कच्छ आदिपुर, उप प्रमुख सिंधु विद्यापीठ सोसाइटी गांधीधाम, उप प्रमुख कच्छ कल्चरल फाइन आर्ट्स एसोसिएशन आदिपुर, उप प्रमुख अजंता साहित्य संगम गांधीधाम, उप प्रमुख सोशल सर्विस सर्कल गांधीधाम, सेक्रेटरी गांधीधाम समाज कच्छ ट्रस्ट, सिंधी समाज कच्छ गांधीधाम, सेक्रेटरी GP सोशल ट्रस्ट गांधीधाम। अवार्डनि जी लिस्ट काफ़ी लंबी आहे। NCPSL पारां 2014 में जेको किताब छपियो हिन जो किताब जो नालो आहे पींघे जे प्रसाद ते साहित्यिक अवार्ड। ओके, गुजरात सिंधी साहित्य अकादमी पारां 5 किताबनि ते साहित्यिक अवार्ड, गुजरात जे गवर्नर पारां मेडल ऑफ मेरिट अवार्ड, गांधीधाम सिंधी यूथ सर्कल पारां श्रेष्ठ मानव अवार्ड, कमांडिंग ऑफिसर BSF पारां मेमेंटो, SCA अहमदाबाद जी संस्था पारां सर्टिफिकेट ऑफ सिग्निफिकेंस 2004, एजुकेशन डिपार्टमेंट कच्छ एंड लायंस क्लब भुज पारां अवार्ड, गुजरात सिंधी आचार्य संघ ऐं कच्छ जिला आचार्य संघ भुज पारां सम्मान अवार्ड, लायंस क्लब गांधीधाम पारां लाइफ अचीवमेंट अवार्ड, डॉक्टर परसराम भतीजा संस्था बॉम्बे पारां बेस्ट एजुकेशनिस्ट अवार्ड, कच्छ कल्चरल फाइन आर्ट पारां स्टार पर्सनैलिटी अवार्ड। लिखियल किताब साजन जा सूर 1997 छपियल सिंधी थी सुजाग इन ते इनाम भी मिलियल अथनि गुजरात राज्य जो। दिल जा टुकड़ा कविता संग्रह आहे, तेज में तेज ज़्यादा तेज काबिल ते हिन जो किताब लिखियल आहे। उनजे तेज ते जेको आहे हुननि किताब 2001 में ऐं पंहिंजा नाहिन पराया इहो आहे कहाणी संग्रह 2003 में ऐं उनजे इनाम भी मिलियल अथनि। श्रद्धांजलि कविता संग्रह आहे, सिक जी सूराही कविता संग्रह 2006 जो लिखियल 2-4 बोल कविता संग्रह। माक खोड़ा ऐं पंखड़ियूं साहित्यिक निबंध आहिनि। पींघे जो प्रसाद जंहिंजो ज़िक्र मूं पहिरीं कयो आहे। गीत गज़ल कविता संग्रह 2010, भली आया महिमान 2011, पुट कयो पराओ नाटक जो संग्रह है 2012 में। अमृतपान 2013 में साहित्यिक निबंध आहिनि। हिन ते इनाम मिलियल आहे पंखड़ियूं प्यार जूं 2015, माइक जो मोह 2016, पंहिंजे घर जो महिमान 2020। गुजरात पाठ्य पुस्तक मंडल गांधीनगर पारां 1977 ऐं 1984 में सिलेबस में नामाना मूल तत्वों कक्षा 11 और 12 टेक्स्ट बुक्स
किताबनि जो गुजराती मां सिंधी अनुवाद। ओके, वेरी गुड। ताड़ी जो फेको कोन कोई रहे जेकर असांजा ॿिया सीनियर सिटीज़न आहिनि श्री मुरली गोविंदाणी ऐं इन्हनि जो स्वागत करण लाइ मां अर्ज़ु कंदुसि मुकेश तिलोकाणी खे। मुकेश तिलोकाणी मुरली गोविंदाणी जो स्वागत कंदा। लेखक बाबति कुझु ॻाल्हि कयूं। हिननि जो जनम 15 जुलाई 1948 अजमेर में थियो। ओरिजिनली ठाकुरशाह जा आहिनि। हिननि खाद्य निगम भारतीय खाद्य निगम मां FCI मां रिटायर कयो, पोस्ट मैनेजर जी हुअनि। मशहूरी जी ॻाल्हि कयूं त 6 सिंधी साहित्य संस्थाउनि सां जुड़ियल आहिनि, 4 सामाजिक संस्थाउनि सां जुड़ियल आहिनि। साहित्यिक सफ़र जे दौरान आकाशवाणी भुज खां 80 प्रोग्राम ॾिनल, 300 कविताऊं लेख अलॻि अलॻि मैगज़ीन्स में छपियल आहिनि। शिरकत कई अथऊं 25 सिंधी साहित्य सेमिनार कन्वीनर रहिया आहिनि या पेपर रीडर रहिया आहिनि या सदर जे रूप में सेवा ॾिनी अथऊं। ऐं ॿियो 50 साहित्यिक बैठकूं कविताऊं कहाणियूं पढ़ियूं अथऊं 50 साहित्यिक बैठकुनि में। ऐं 3 पत्रिकाउनि पंजो आहे 3 पत्रिकाउनि जो संपादन कयो अथऊं। 10 मरतबा NCPSL पारां सिंधी लर्निंग कोर्स में सुपरवाइजर तरीक़े सेवा ॾिनी अथऊं। 3 सिंधी शब्दकोश देवनागरी जो प्रूफ रीडर तरीक़े कमु कयो अथऊं। गुजरात जे 20 शहरनि ॻोठनि में वञी पुराणा लोकगीत रिकॉर्ड करण सिंधोलॉजीअ जे सदा हयात श्री प्रीतम बराणी सां गॾु ऐं परामर्श जो बि कमु कयो अथऊं। इनाम ॾियण ऐं किताब जी माली मदद लाइ 9 भेरा किताब सिंधीअ में अख शाइरी गज़लुनि ऐं बाल गीतनि जो मजमूओ, हिकु कहाणी संग्रह, 2 मज़मून मकाला, रेडियो इंटरव्यू, कुल 12 किताब। हिंदीअ में 3 कविता संग्रह। हिंदीअ में ॾाढो पंहिंजो शुरूआत हिननि हिंदी सां ई कई हुई ऐं पोइ वरी सिंधीअ में कन्वर्ट थी आहे ऐं तर्जुमो करण जो हिननि खे ॾाढो तजुर्बो आहे। हिकु हिंदीअ मां सिंधी कबीर जा दोहा ऐं 6 सिंधीअ मां हिंदी मज़मून ऐं कहाणी जो संग्रह। देवनागरीकरण जेको कयो हुननि जो देवनागरीअ ते बि थोरो महारत सुठी आहे, हिन करे हिननि 2 किताब सामीन ऐं सामीन लीराशाह जा श्लोक कुल 24 किताब जेके छपियल आहिनि उन में देवनागरीकरण कयो आहे। इनाम जेके मिलियल आहिनि NCPSL पारां अनुवाद जे किताब ते 1 लख रुपया, 6 सिंधी किताबनि ते गुजरात सिंधी अकादमी पारां, 1 अनुवाद जे किताब ते गुजरात हिंदी अकादमी पारां ऐं सम्मान जेको मिलियल आहे स्वामी लीलाशाह जी किताब लाइ लीलाशाह ट्रस्ट पारां ऐं 1800 लोक गीत कथा करण लाइ सिंधोलॉजी आदिपुर पारां ऐं साहित्यिक सम्मान सिंधी समाज कच्छ पारां। इहा हिननि जी अचीवमेंट आहे जंहिं करे असां हिननि खे नवाज़ियो आहे मेमेंटो सां, शाल सां ऐं प्रसाद सां। हाणे मां असांजे बाबा लाल भोजचंदाणी लाचार आए नाए वताए पहुता लाचार आए न बोल हाणे आयो पाण आहे ऐं उन जो सम्मान मां सॾींदुसि जीतू लालचंदाणी खे। जीतू लालचंदाणी उन्हनि जो सम्मान कंदा। लाल साहिब जो जनम 1 मार्च 1968 नवाबशाह सिंध में थियो। KPT मां डिविजनल अकाउंटेंट जी पोस्ट तां रिटायर थिया। गुजरात कोयला जेके संभालिया आहिनि हिननि। गुजरात सिंधी साहित्य अकादमी जी कार्यवाही कमेटी जे 5 साल मेंबर रहिया। JP सोशल ट्रस्ट पारां हलंदड़ लर्नर्स एकेडमी हाई स्कूल जो मैनेजिंग इंचार्ज ट्रस्टी। अजंता साहित्य संगम पारां शाया थींदड़ सालियानी सिंधी अदबी मैगज़ीन गुज़िरियल 20 सालनि खां एडिटर ऐं सेक्रेटरी आहिनि। गुजरात सिंधी पत्रकार परिषद जा मेंबर आहिनि ऐं कच्छ सिंधी समाज गांधीधाम जो कारोबारी कमेटी जो मेंबर। इनामनि जी ॻाल्हि कयूं त गुजरात साहित्य अकादमी पारां 4 किताबनि ते जिनमें अदबी लेख, शाइरी, कहाणी ऐं नाटकनि जो शुमार आहे ऐं 1 इनाम NCPSL पारां मिलियल आहे। सम्माननि जी ॻाल्हि कयूं त गुजरात साहित्य अकादमी गांधीनगर, राष्ट्रीय सिंधी भाषा परिषद दिल्ली, भारत सिंधु समाज आदिपुर, सिंधोलॉजी आदिपुर ऐं सिंधी यूथ सर्कल गांधीधाम पारां साहित्य सम्मान। छपियल किताब ॾिसूं त कुल 11 किताब आहिनि जिनमें अदबी लेख, कहाणियूं, शाइरी ऐं नाटक वग़ैरह अचंदा हुआ।
हिननि जूं इहे सभु सिंधूं रेडियो ते पिणु प्रसिद्ध थी चुकियूं आहिनि। न सिर्फ़ु एतिरो पर हिन जी हिकिड़ी कहाणी महाराष्ट्र जे 10हें दर्जे जे दर्सी किताब में पिणु शामिल आहे। वॾी रिसर्च आहे कि असांजे कच्छ जो घणे कच्छ जो हिकु लेखक इहो सिर्फ़ु सर्फ मां सटिया थो असांखे कलाकार जो वाक़िअत हासिलु आहे। बराबरि न तव्हांजी हिकिड़ी महाराष्ट्र जे दर्सी किताब में 3 गुड हिननि लाइ बि हिकिड़ी कहाणी लिखी त हिननि जो जेको आहे महाराष्ट्र जे दर्सी किताब में हिकु कहाणी शायदि थियल आहे। इहा अचीवमेंट आहे। वक़्त खे ध्यान में रखंदे मां घणो हाणे लंबाण में कोन वेंदुसि। श्री मोहन भारती असांजा नेचुरोपैथिस्ट इन्हनि जो स्वागत ऐं सन्मान करण जे लाइ मां आवाज़ ॾींदुसि श्री अश्विन आसवाणी खे। श्री मोहन भारती KPT मां रिटायर थिया पर टायर्ड न थिया। उन्हनि बिल्कुलु टायर्ड न थिया। उहो होमगार्ड जा कमांडेंट मां सां सालनि तोड़ी रहिया। केतिरा साल उहो पाण ॿुधाइनि त भले मूंखे हिननि 24 हाँ उहो त आहे। उहो जेको मूंखे ध्यानु आहे उहो मां चवंदुसि पर हिननि पंहिंजे मुंहं मां बिड़क न ॿोली हींअर कोन चवंदा कुझु बि। चवंदा मां पर्दे में रहणु पसंदि थो कयां, बिहाइंड द कर्टन। पब्लिसिटी खां परे भॼंदा आहिनि। मां हिननि खे हिकिड़ी ॻाल्हि चई दादा असां तव्हांजी पब्लिसिटी नथा कयूं, इहो तव्हां हिकिड़ो मन में सोचे छॾियो। पर तव्हांजी जेका जीवन सफ़र आहे इहो जेकॾहिं असांजी नई टईअ ताईं कंहिं बि नमूने असां पहुचाए सघूं था पिया त उन्हनि खे हिकिड़ी प्रेरणा मिले थी। तव्हां हिकिड़ा प्रेरणा मूर्ति आहियो दादा। तव्हां जेके कम कया आहिनि न कच्छ में पहिरीं ऐं अञा ताईं त आख़िरी आहे राइफल क्लब जेका शुरू कई आहे तव्हां अञा ताईं हलाए रहिया आहियो। कीअं हली रही आहे असां पर हलाए रहिया आहियो त इन जो श्रेय त तव्हांखे डेफिनेटली मिले थो, मिलणु बि घुरिजे। इहा कुझु शनाख़त असांखे करणी पवंदी। होमगार्ड में त तव्हां अलाए घणा साल जेको आहे सो कमांडेंट तरीक़े अॼु बि तव्हांजी 86 साल उमिरि ऐं जवान ॾिसण पिया था अचो। रीज़न इहो ई आहे कि तव्हां होमगार्ड में हो ऐं तव्हां पंहिंजी तंदुरुस्ती जो ध्यानु रखियो ई आहे। तव्हां लाइ केतिरनि जी तंदुरुस्ती ठीकु कई आहे। जय भगवान नेचुरोपैथी जो आश्रम हलाए रहिया आहिनि सालनि खां ऐं उते अलाए घणनि जो इलाज करे नेचुरोपैथी सां एक्यूप्रेशर सां या कुझु बि करे हिननि अलाए केतिरनि कहिड़ियूं हिकदमि क्रॉनिक डिज़ीज़िस जेके हुजे जेके बिल्कुलु डॉक्टरनि जिन खे जवाबु ॾेई छॾियो हुजे, कैंसर तक जूं बीमारियूं हिननि जेको आहे सो ठीकु कयूं आहिनि। न रुगो असांजे हिते आदिपुर गांधी में हिंदुस्तान में ही ॿाहिरि भला केतिरा दौरा करे आया आहिनि ऐं उते वञी करे हिन नेचुरोपैथी जो प्रचार प्रसार कयो। ऐं हाणे श्री ज्ञानचंद कांजाणी उन्हनि जो स्वागत कंदा श्री ओकेश खत्री। श्री ज्ञानचंद कांजाणीअ जो जनम 12 जुलाई 1957 अजमेर में थियो। अॼुकल्ह हिते आदिपुर में ई द्वारका फर्नीचर नाले सां वॾो शोरूम हलाए रहिया आहिनि। कंहिंखे फर्नीचर वग़ैरह जी ज़रूरत हुजे त बेशक तव्हां हिन जो संपर्क करे सघो था ऐं तव्हांजी गॾो गॾु एडवर्टाइज़मेंट बि करे सघो। ही तमामु सुठा सोशल वर्कर आहिनि। सिंधी कार्यक्रमनि जी स्पॉन्सरशिप ॾियण जे लाइ त ही हमेशह अॻियां रहंदा आहिनि। सिंधी समाज लाइ उपयोगी कांजाणी हॉल ऐं पार्क भारत नगर में हिननि जो ई ठहिरायल आहे या हिननि जो हुन में को वॾो योगदान आहे। गांधीधाम झूलेलाल मंदिर में बि हिन जी कमेटीअ में ही वाइस प्रेसिडेंट जी पोस्ट ते रही काफ़ी सामाजिक कार्य करे रहिया आहिनि ऐं धार्मिक कार्यक्रम बि करे रहिया आहिनि। न्याणियुनि जी शादियुनि में हिननि जो काफ़ी वॾो सहयोग मिलंदो पई रहियो आहे। हिन लाइ ज़ोरदार काफ़ी न दादा अर्जन दास जगेशा सॉल्वेंट पर्सनालिटी। ही इज़ ऑल्सो अच्छा हिननि जो स्वागत कंदी ममता राजाणी। पहिरीं स्वागत जे लाइ अची वञे। हिननि जो 1944 में जनम थियो सिंध कराची में। कराची सिंध जो नक
विरहाङे खां अॻु ई 1946 में दादाजन पंहिंजे मासी ऐं मासड़ सां जयपुर अची विया हुआ ऐं पोइ 1954 में आदिपुर अची विया। पिता श्री गोपाल दास सिंध में एग्जीक्यूटिव इंजीनियर जी पोस्ट तां रिटायर थी 1962 में आदिपुर आया हुआ। हिननि पंहिंजे कैरियर जी शुरूआत 1962 खां ITI में क्राफ्टमैन तौरु शुरू कई। 1989 में भुज मां कार्यकारी आचार्य जे उहिदे तां हिननि रिटायर कयो। 1988 में हिननि ज़ेबू थियल हालत में उषा टाकीज़ ख़रीद कई। ज़ेबू थियल माना तव्हांजी सिंधी साईं ॾाढी सुठी आहे, मां तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी कि ज़ेबू जो मतिलबु छा थींदो आहे। खत्री साहिब खे शायदि ख़बर हुजे वधीक। यंग जनरेशन जे लाइ ॿुधाए ज़ेबू थियल माना त हिकिड़े भई चिथड़ा थी वेंदा आहिनि न, जिनखे कपिड़े जा या हिकदमि तमामु पुराणो ऐं अॻड़ियूं थी वञनि ज़ेबू थियल भॻल टुटल। त अहिड़ी हालत में हिननि उषा टाकीज़ ख़रीद कई 1988 में। अॼु उहा ई टाकीज़ विनय सिनेमा ऐं मल्टीप्लेक्स जे नाले सां ॾाढी मशहूरु आहे ऐं उन में हिननि जी हिसेदारी आहे। दादा हैज़ मैनी फेदर्स इन हिज कैप। 2014 में दादा साहिब फाड़के सां नवाज़िल गुजरात जी पहिरीं सिंधी शख़्सियत आहिनि। 30 सालनि खां कच्छ सिनेमा ओनर्स एग्ज़िबिटर्स एसोसिएशन जा प्रमुख ऐं मुंबई जे एग्ज़िबिटर्स एसोसिएशन जा पिणु मेंबर रही चुका। इन्हनि खां सवाइ अनेक सामाजिक संस्थाउनि सां जुड़ियल आहिनि। ख़ासि जेका हिते ॿुधाइण जी ॻाल्हि आहे हिननि जे बारे में, गांधी समाधि तव्हांजे आदिपुर में ई आहे। पर वरी उहा ई ॻाल्हि कि इन गांधी समाधीअ खे बि जेका इज़त या जेको नालो या उन जी जेका फेम आहे उहो जेको जेसि ताईं पहुचणु खपे उहो न पहुतो आहे। हालांकि ओरिजिनल समाधि आहे। जीअं राजघाट आहे तीअं ई कच्छ जो राजघाट आहे। पर गुजरात टूरिज़्म सर्किट में इन जो किथे बि उल्लेख अचे कोन थो ऐं इहो गुजरात टूरिज़्म सर्किट में समाव कराइण लाइ हिननि जेको पाण ततोड़ियो आहे उहो अतोणी कंहिं न कयो आहे, न हिननि खे उन जो को साथ बि मिलियो आहे। मूंखे त उहो बि अफ़सोस आहे कि हिननि खे जेको इन मामले में इन मुहिम में जेतिरा माण्हू हिननि सां जुड़णु खपनि ओतिरा जुड़िया न आहिनि। ऐं जे जुड़नि हा त अॼु ताईं असांजी इहा गांधी समाधि जेका आहे जेका असली आहे, माना वन ऑफ द असली, हुननि जा गांधी जी जा शंख हिते रखियल आहिनि। त उन खे गुजरात टूरिज़्म सर्किट में एटलीस्ट त ॼाण खपे न अहमियत उन। त मां सम्झां थो अॻियां हली करे तव्हां सभु सुजाग थींदव ऐं हिननि जेका मुहिम हलाई आहे, हाणे हिननि जी त उमिरि अची थी आहे, हिननि जेतिरो कमु कयो आहे जिते छॾियो आहे घटि में घटि उतां खां बि अॻियां हलाईंदा त अॼु न सुभाणे इहो ज़रूरु थींदो। ऐं मां सम्झां थो आदिपुर जो कायाकल्प थी सघे थो जेकॾहिं इहा गुजरात टूरिज़्म सर्किट में इन जो समाव थिए। दादी हीरू ईसराणी कन्या महाविद्यालय मां प्रिंसिपल जे उहिदे तां रिटायर कयो। हिन वक़्तु मैत्री मंडल एजुकेशनल ट्रस्ट में मैनेजिंग ट्रस्टीअ तौरु कमु करे रहिया आहिनि। नौकरी दरमियान ही NCC इंचार्ज हुआ जिते हिननि एज अ चीफ ऑफिसर यानी तव्हां पोस्टूं रुगो ॿुधंदा वञो त तव्हांखे उन में गर्व महसूसु थियणु लॻंदो ऐं ताड़ियुनि वॼाइण लाइ मजबूर थी वेंदा। एज अ चीफ ऑफिसर यानी मेजर जी पोस्ट तां रिटायर कयो 28 सालनि जी सर्विस लाइ। प्री कमीशन कोर्स में ऑल इंडिया बेस्ड लेडी ऑफिसर जे इनाम सां नवाज़ियो वियो हिननि खे। हिन दौरान 3 दफ़ा दिल्लीअ में 3 दफ़ा माण्हुनि खे हिकु दफ़ो कोन मिलंदो आहे चांस, हिननि खे 3 दफ़ा दिल्लीअ में 26 जनवरी जी परेड में शिरकत करण जो मौक़ो मिलियो। दैट्स ऑल बिकॉज ऑफ हर एफिशिएंसी। 8 साल स्काउट गाइड में कच्छ ज़िला चीफ कमिश्नर जे उहिदे ते कमु कयूं। पटियाला यूनिवर्सिटी सां गॾिजी वेबसाइट ठाहिण में सिंधी ट्रांसलेटर जो कमु पिणु हिन जो कयल आहे। ॾाढो अठकाठो कमु आहे इहो। इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी में बि BA लेवल ते सिंधी विषय ठाहिण में बि हुननि जो योगदान रहियो आहे। गुजरात एजुकेशनल बोर्ड में सिंधी विषय जे प्राइमरी ऐं सेकेंडरी किताबनि जो अरबीअ मां सिंधी देवनागरी लिपीअ में ट्रांसलिटरेट जेको किताब आहिनि उहे कया आहिनि।
फ़ख्र जो बायस थी ऐं छाती फुले अॼु भई मां प्रेम लालाणी जो सम्मान कयो आहे भाकर लाइ कीअं तयारु हिनखे चवंदा आहिनि बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे चवण में मां रोके नथो सघां त ही लोकलाली लाइ मूं पहिरीं चयो उहो छो आहिनि हिननि जे लाइ जो कुझु बि न चऊं हिननि ॿ संस्थाऊं अहिड़ियूं पकड़ियूं आहिनि जो ॾिठो वञे त गांधीधाम आदिपुर सॼो हुन में समाइजी थो वञे हिकिड़ी पकड़ी अथव SRC हुन में आहिनि डायरेक्टर ऐं ॿिया आहिनि गांधीधाम कोऑपरेटिव बैंक जा मैनेजिंग ट्रस्टी 40 सालनि में त सॼी जेका असां गांधीधाम आदिपुर मुठि में ऐं लास्ट बट नॉट द लीस्ट दादा श्याम मुंशाणी उन्हनि जो स्वागत करण जे लाइ शांता हिराणी कोन्हे त पोइ श्री परमानंद भागचंदाणी खे अर्ज़ु कयां त उन्हनि जो स्वागत कनि दादा मुंशाणीअ जो जनम 5 डिसेंबर 1937 कराची में थियो GV में पंहिंजो कैरियर जी शुरूआत कयूं ऐं रिटायर्ड एज अ सुपरिटेंडेंट म्यूनिसिपल काउंसलर भी रही चुका आहिनि ऐं संत कंवरराम मंडल गांधीधाम जा प्रेसिडेंट आहिनि ही संत कंवरराम जा ख़ासि मुरीद आहिनि मुरीद असुल भई चइजे न हिकिड़ा ऐं असांखे संत कंवरराम जो हिंदुस्तान में किथे बि नंढो वॾो प्रोग्राम हूंदो आहे न त उनजी इंफॉर्मेशन असांखे हिननि जे थ्रू ई मिलंदी आहे हिकदमि WhatsApp अची वेंदो आहे भई हिते हिननि जो जनम ॾींहुं मल्हाइण वारा आहिनि हिते ही मल्हाइण वारा आहिनि हिते हू मल्हाइण वारा आहिनि त संत कंवरराम जे पुठियां हिननि जो जीवन जेको आहे सो समर्पित आहे इन करे हिकु दफ़ो वरी ज़ोरदार ताड़ियूं ऐं ॿियूं ताड़ियूं हिकु दफ़ो वरी वॼाईंदा